सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी पारां सिंध जी न्याणी डॉक्टर नम्रता कुमारी जे केस में इंसाफ़ न मिलण जी सूरत में सिंध जी राजधानी कराची में प्रेस क्लब साम्हूं 27 खां 29 डिसंबर ताईं अलामती बुख हड़ताल करण जो ऐलान कयो वियो। डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदे चयो त डॉक्टर नम्रता वाक़े खे हथ वठी गाइब पियो वञे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां जुडिशियल रिपोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी टेबल ते पियल आहे, पर उनखे ज़ाहिर न पियो कयो वञे। हुन चयो त डॉक्टर नम्रता क़तल वाक़े जी जांच रिपोर्ट जी ॼाण हासिल करणु हर शहरी समेत मक़तूला जे वारसनि जो बुनियादी हक़ आहे। राजधानी जो शहर कराची उते असां वेंदासीं 3 ॾींहंनि जी बुख हड़ताल जे लाइ, पर मसलो इहो आहे त हिकिड़ी शागिर्दियाणी सिंधियाणी हिकिड़ी हिंदू न्याणी जंहिं साज़िशी तरीक़े सां क़तल कई वई आहे, हुक्मराननि खे कहिड़ी तकलीफ़ आहे जो उनजे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ का संजीदा कोशिश नथी कई वञे। हुन चयो त डॉक्टर नम्रता जे खून सां इंसाफ़ थियण ताईं ख़ामोश न वियो ऐं 27 खां 29 डिसंबर ताईं कराची में 3 ॾींहंनि वारी बुख हड़ताल शुरू कई वेंदी। उन बावजूदि इंसाफ़ न मिलियो त पूरी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि, शटरबंद हड़तालुनि ऐं फीथारोक हड़तालुनि जो सॾु ॾिनो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk